नाज़रीन, मिठियाणी में ख़बर शामिल कंदासीं। ज़वार सैयद ज़ुल्फ़कार अली शाह की रिपोर्ट मुताबिक़ मिठियाणी के रहवासिण साजिदा परवीन उजड़ो पंहिंजी पीरसन अमर से गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे रोईंदे ॿुधायो त संदसि शादी 4 साल अॻु ॻोठ मोहम्मद मूसा पहवर वासी अली हसन पहवर सां थी हुई। हुन इल्ज़ाम हयो त शादी खां पोइ संदसि मुड़ुस खेसि नाजाइज़ ऐं ग़लति कमनि लाइ मजबूर कंदो रहियो ऐं इनकार करण ते मथसि रोज़ानो तशद्दुद कंदो हो। हुन चयो त हू बार बार पंहिंजे माइटनि वटि फ़रियाद खणी वेंदी रही, लेकिन खेसि सबुरु करण जी सलाह ॾिनी वेंदी हुई। हुन वधीक ॿुधायो त तशद्दुद जो सिलसिलो वधंदो वियो, एतिरे क़दुरु जो खेसि वारनि खां पकिड़े घिलियो वेंदो हो ऐं कॾहिं बि मूं ते रहम न कयो वियो। आख़िर मूं मुंहिंजे मासूम पुट समेत घर मां कढी छॾियो हो। हुन चयो त अदालत मां 3 साल अॻु तलाक मिली हुई, जॾहिं त 20 जून ते मर्दनि जी गैर मौजूदगीअ में संदसि अॻूणो मुड़ुस अली हसन पहवर ऐं संदसि भाइर घर में दाख़िल थिया। वधीक हुन चयो आहे त मूंखे तहफ़ुज़ फ़राहम करे मूंसां इंसाफ़ कयो वञे।